भविष्य में माता रुक्मिणी देवी संस्थान अज जाते आए उन आगो अग थी करे सजे हिंदुस्तान में न सजे विश्व में जो परचम लहराए एतरी मुझी तव्हां सां शुभकामनाऊं आहिनि। ऐं मूंखे ॾिसण में ईंदो आहे घड़ी घड़ी माता रुक्मिणी देवी जो मां नालो खणंदो आहियां त हिन दीपक जी अखियुनि में हिकिड़ो अहिड़ो रुआब अची वेंदो आहे। अने रुआब चइबो आहे न, छा चइबो आहे, आब अखियूं नम थी वेंदियूं आहिनि। उन्हनि जे नाले सां हिननि खे ॾाढो प्यार आहे, असां दिलि सां हिन जो सम्मान कयूं था। ऐं इहे संस्था जेकी बि आहे घणनि सालनि खां पई हले थी पई, मूंखे लॻो 59 सालनि खां हले थी पई, है न। शुरूआत त असांजी ईअं ई थी वई, असांजा सत्संग त इहे ई अथई भाई, असां ॿियो कुझु ॾिसणो कोन्हे। इन संस्था जो जेको बि आधार आहे ॾाढो ॾाढो गहरो आहे। ऐं हिन जी जेकी आधारशिला वो पाण अलौकिक शक्ति माता रुक्मिणी देवी जंहिंजे आधार ते अॼु हिन रूप में हले थो पियो। ॾिसण में वॾी नंढी जॻह थी अचे, काई ॻाल्हि न आहे, पर हे दीपक जो हिसाब ईअं आहे कि देखत में छोटे लॻे घाव करे गंभीर। सॼे विश्व में माता रुक्मिणी देवी जो नालो अॼु तकरीबन 15-20 देशनि में त असांजी संस्था पहुची चुकी आहे। और हर जगह ते साईं बेटा साईं मां तव्हांखे चवंदो आहियां, ये अहिड़ी संस्था अॼु अहिड़ी डेवलपमेंट थी करे पई कि अॼु सिंधियत जो ख़ासि तौर सां जेके भी सामाजिक संस्थाऊं जेके भी कंहिं न कंहिं माध्यम सां हिन संस्था खां वठी जुड़नि थियूं, चाहे लघु उद्योग हुजे, चाहे गरीब सेवा हुजे, चाहे ॿारनि जी सेवा हुजे, चाहे कोरोना वॉरियर्स खे उन्हनि खे सम्मानित करणो हुजे। जो मूंखे बि लॻे थो मां 2-4 प्रोग्राम पसंदि प्रोग्राम हिन जा ॾिठा आहिनि। फेसबुक ते चए थो कि असां 100 स्थाननि ते तोसां गॾु भ्रमण कयो आहे। फेसबुक जो इहो कमेंट अथव, गुरु जी सामाजिक संस्था के साथ 100 स्थानों पर भ्रमण किए हैं। वो अलाए कूड़ तो ॻाल्हाए पर मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिन ॻाल्हि सां कि अॼु असां हिन प्रोग्राम में असांजे बेटा साईं झूलड़ साईं सां गॾु शरीक थिया आहियूं। असांजा बाबा श्यामलाल जी, असांजी माता धीर देवी गादी नशीन, हिननि खे असांजो मंच जी तरफ़ खां ऐं सभिनी जी दिलि जी तरफ़ खां ॾाढो ॾाढो शुभकामनाऊं, कोटि कोटि प्रणाम, आभार, धन्यवाद। ये तो कर्म है मेरी माता के, वरना हम में तो कोई बात नहीं। सच्चाई आम नंढड़ी जगह में रहने वाला पहले की थी, पर 14 में ही कलयुग कर्म विशेषता, कर्म प्रधान। माता साहब एरो कर्म करे हलिया जो संतन सां गॾु उन्हनि खे वेहण उथण करण जो इहो मिलियो। उन खां इहा रहमत मां तो समझा पियो, इहा माता साहब जी कृपा है जो मूंखे अहिड़नि संतनि जो सानिध्य तो मिले। न त सची चऊं असां लाइक़ कोन हुयासीं। मुंहिंजे अखियुनि में पाणी भरिजी ईंदो आहे जॾहिं मां लखनऊ दरबार साहिब पहुचंदो आहियां। बाबा साईं चांदूराम साहिब मूंखे हेठि वेहण न ॾींदा आहिनि, पर मां पंहिंजे स्थान ते हमेशह चवंदो आहियां अम्मा, छो जो अम्मा चवंदी हुई दास थी करे रहिजांइ। हर ईंदड़ वेंदड़ खे खणण त जेके हे भेनर हे माताऊं जेके विर्त रखंदियूं न, उन्हनि विर्तनि वारनि खां बि आशीर्वाद आसीस वठिजे। छो जो ई आसीस करे वेंदे त अॻियां झंडो झूलंदो रहंदे ऐं मौज थींदी रहंदी। पर इहा सतगुरुनि जी, हिननि संतनि जी, हिननि असांजे प्यारे प्यारे साईं जिन जी, असांजे लाल साईं जिन जी असीम कृपा आहे। काॾे साईं चेलाराम साहिब दिल्लीअ जो मंच, हेॾो भव्य मंदिर, झूलेलाल साईं जो भव्य स्थान, ऐं उते वेही करे हिननि 5 संतनि सां गॾु जिते साईं चेलाराम साहिब विराजमान हुजनि, जिते असांजा गुरु जी विराजमान हुजनि, असांजा प्यारा साईं श्याम बाबा जी अहिड़ा संत विराजमान हुजनि, उते हिन दास खे पाण सां गॾु स्थान ग्रहण कराइनि ऐं गॾोगॾु पलव में हिकिड़ो पाइण जे लाइ ॾियनि। मां चवंदो आहियां असां लाइक़ साईं न हुयासीं। इहा सचमुच तव्हां संतनि जी रहमत आहे, आसीस आहे, इहा ई आसीस आहे। मां झोली जड़े करे हमेशह घुरंदो रहंदुमि त हमेशह थींदी रहे, सभिनीनि सां मौज रहे। भेण शांतीअ जो दान करो,
मौज वठो झूलेलाल साईं जी जी साईं हलो आए